अंदर असां अची विया आहियूं ऐं ॾिसो टोकरनि में जिलेबी आहे, शरबत जूं जॻहियूं भरींदा था वञनि दोस्त ऐं हिकिड़ा भरींदा था वञनि, ॿिया ॿार टेबलुनि ते रखंदा। मुंहिंजे पोयां तव्हां बिरयानी जॻहियूं ॾिसंदा हूंदव, ऐं बिरयानी बि पची रही आहे, समझ जी तादाद और हेॾां बकरे जो गोश्त भी रेडी है, जो मानी भाॼीअ में भी उन्होंने खे ॾिनो वेंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां कराची गोरा कब्रिस्तान वटि मौजूद आहियां। हिते जेको आहे सो चीपा जे तरफ़ां हर रमज़ान में रोज़ेदारनि खे अफ़्तारी कराई वेंदी आहे। हज़ारनि जी तादाद में हिते माण्हू ईंदा आहिनि। मुंहिंजे पोयां तव्हां टेबलूं ॾिसी सघो था, हिते सभु अची रोज़े टाइम माण्हू अची वेंदा। ऐं हुते फुटपेरी ते बि जॻह उन्हनि ठाही आहे, हिते हज़ारनि जी तादाद में माण्हू ईंदा। ऐं हिते रोज़ेदारनि खे छा छा ॾिनो वेंदो आहे, कहिड़ी कहिड़ी जेको छा कहिड़ो कहिड़ो मेन्यू आहे, मां तव्हांखे ॾेखारण थो अचूं। ऐं मुंहिंजे पोयां जीअं तव्हां ॾिसो था त हिते जिलेबी, पकोड़ा, रोल, समोसा ऐं पकोड़ा हिते तयारु कनि था। ऐं वॾियूं वॾियूं तयूं जेके तक़रीबन 12 किलो जूं आहिनि, उन में तेल विधियल आहे ऐं चाशनी विधियल आहे, जेकी पंहिंजो जिलेबी पचाए करे उन में विझी करे उन मां कढी रहिया आहिनि। आपका नाम सर? मोहम्मद आसिफ। कितनी जलेबी बना लेते हो रोज़? रोज़ की तकरीबन 500 किलो जलेबी बना लेते हैं। 500 किलो जलेबी। 500 किलो जी हाँ, रोज़ाने की बुनियाद पे। ये देखो सही भाई, 500 किलो रोज़ जेको जलेबी तैयार करता है। सुबह 8 बजे सब लोग अंदर स्टार्ट हो जाते हैं जलेबी बनाना। अच्छा, सुबह 8 बजे आ जाते हो? 8 बजे स्टार्ट हो जाते हैं जलेबी बनाना। ये सारे सेंटर जितने भी सेंटर है हमारे पास कराची के, सब सेंटरों में जाती है जलेबी, पकौड़े, समोसे, बिरयानी, जर्दा। फिर अंदर असां अची विया आहियूं ऐं ॾिसो टोकरनि में जिलेबी आहे, कारकून, रोल आहिनि, समोसा आहिनि, पकोड़ा आहिनि। सभु दोस्त पैकिंग कनि था वेठा, ऐं जेके पैकिंग करे विया आहिनि उहे हिन पासे ॾांहुं मेन्यू में तव्हांखे पकोड़ा मिलंदा, कारक मिलंदी, केलो मिलंदो। हे तव्हां प्लेट में जेको कुझु ॾिसो था ही मेन्यू में रोज़ेदारनि जे आॾो रखियो वेंदो ऐं हज़ारनि तादाद में ही प्लेटूं सजायूं वयूं आहिनि। शरबत जूं जॻहियूं भरींदा था वञनि दोस्त ऐं हिकिड़ा भरींदा था वञनि, ॿिया ॿार टेबलुनि ते रखंदा था वञनि। मुंहिंजे पोयां तव्हां बिरयानी जॻहियूं ॾिसंदा हूंदव, ऐं बिरयानी बि पची रही आहे। सवनि जी तादाद में हिते गोश्त वारी बिरयानी तयारु थींदी आहे ऐं सवनि जी तादाद में देगियूं पची रहियूं आहिनि, लॻी रहियूं आहिनि। ऐं घणा दर हींअर सेटिंग थी रही है रोज़ेदारनि के, जो ॿाहिरि जो सेटअप मां तव्हांखे ॾेखारियो। बिरयानी की अभी 50 देंगे और 10 देंगे जर्दे की अभी मौजूद है, जो यहाँ खिलाई जाएगी। अच्छा, मीठा भी और बिरयानी भी। अच्छा, ये रोज़ की बुनियाद पे कितनी पकती हैं? और 200 देग पकती है हमारी रोज़ाना। 200 देग पकती है मुख्तलिफ सेंटरों के लिए। सही। इस सेंटर के ऊपर तकरीबन 50 देग का खर्चा है हमारा। बाकी सेंटरों पे 2, किसी पे 1, किसी पे 3 ऐसे देके जाते हैं। अच्छा, गोश्त में पकाते हो, मुर्गी में पकाते हो? या मुर्गी में पकाते हैं, मटन में पकाते हैं, बीफ में पकाते हैं, चने आलू में पकाते हैं। और हर रमज़ान में पूरा महीना? हाँ, हर रमज़ान में। आप तो सालों से लग रहा है हमारा इसी तरह का सेटअप है? हाँ, यही सेटअप होता है। बहुत शुक्रिया। आपका नाम? कामरान। कामरान भाई, शुक्रिया, बहुत शुक्रिया। ये लेन सां ईंदा था वञनि ऐं हर माण्हूअ जे हथ में पंहिंजो ये हथनि वारा ग्लव्स पातल आहिनि। सफ़ाई सुथराईअ जो बि ख़्यालु कयो थो वञे ऐं सफ़ाई सुथराई तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। जेके टेबलनि ते रोज़ेदारनि जे लाइ शयूं पयूं आहिनि, सभिनि ते इहे टेबलुनि ते सजायो वेंदो। ही जेको मेन्यू आहे सभई टेबल ते हीअं सजायो वेंदो ऐं सफ़ाई सुथराई तव्हां हेठि ज़मीन ते बि ॾिसी सघो था ऐं जिथे जिथे तव्हांजी नज़र पए उते तव्हां ॾिसी सघो था त सफ़ाई सुथराईअ जो बि हिते ख़्यालु कयो थो वञे। अच्छा, बिल्कुल तरीक़े सां लेन लगाई थी वञे ऐं हिते चीपा जा जेके से कारकुन मौजूद आहिनि, जेके हिनखे लेन लॻाए करे आराम आराम जो छॾनि था पिया। का तकड़ न आहे, का जल्दबाज़ी न आहे, को किरण न आहे। हाणे हीअ ॾिसो लेन वञे थी पई ऐं चीपा जा जेके माण्हू आहिनि उहे बीठा आहिनि, उनखे लेन सां जेको आहे आस्ते आस्ते छॾनि था पिया। अफ़्तारी जे लाइ जेको सामान आहे उहो तमामु घणो आहे, जॻह अञा बि पई आहे, पर पोइ बि आस्ते आस्ते जीअं को सेटअप आउट न थिए।
ये माण्हू किथां बि अचनि भली पर जेको आहे सो हिते चीपा जा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे लेन सां लॻाए करे हितां ई इन थियणु ॾींदा। हिते ॾिसो केॾी जॻह आहे, रोड आहे, हेॾा माण्हू अचनि था पर हिन खे वञिणो हिन पासे ॾांहुं आहे लेन करे मथियूं सीटूं फुल थींदियूं पोइ हेठि माण्हू लॻंदा। सेटिंग हली रही आहे ऐं हिकु हिकु टेबल ते 6 माण्हू वेठा आहिनि। तमामु बहितरीनु तरीक़े सां सफ़ाई सुथराई सां ऐं इज़त सां जेको आहे सो रोज़ेदार खे हिते रोज़ो खोलायो वेंदो आहे। अञा सेटअप हले थो पियो, अञा दोस्त लॻाइनि था, अञा अफ़्तारी जो सामान ईंदो थो वञे। काफ़ी अञा टेबलूं रहियल आहिनि ऐं माण्हू बि रहियल आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते माण्हू ईंदा था वञनि, वेहंदा था वञनि। आजा भाई आजा 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 जल्दी जल्दी आजा भाई दोस्तों टेबलुनि जी जगह बिल्कुलु फुल थी चुकी आहे। जेतिरियूं टेबलूं लॻल हुयूं, कुर्सियूं लॻल हुयूं, माण्हू पूरा थी चुका आहिनि ऐं हाणे रही आहे फुटपेरी ते जगह आहे ऐं उते बि माण्हू वेहंदा, उहा बि जगह फुल थींदी। जी, जैसे कि मैं पहले भी कई दफ़ा इस बात को बता चुका हूँ कि पिछले 40 वर्षों से इसी तरीके से जिस तरीके से आज आप यहाँ पर देख रही हैं कि चीपा के सहर व अफ्तार के दस्तरखान जो है वो सजाए जाते हैं और अल्हम्दुलिल्लाह 50,000 रोज़ेदारों को रोज़ाना की बुनियाद के ऊपर जो है वो अफ्तार कराया जाता है, सहरी कराई जाती है। और चीपा के ये 50 सेंटर्स जो है कराची में, तो उस पर जो है ये सहरी अफ्तारी का रोज़ेदारों के लिए इंतज़ाम किया जाता है। अच्छा, मैं देख रही हूँ कि सिर्फ अफ्तार नहीं है, ये डिनर के साथ देखिए पहले क्या होता है कि हम जो है वो जब अज़ान होती है तो उसके बाद अफ्तार करते हैं। अफ्तार के बाद जो है वो कुछ देर का वक्फा होता है, उसके बाद फिर जो है वो डिनर शुरू हो जाता है। जी, तो अफ्तार विद दस्तरखान हो गया, अफ्तार विद डिनर। हर वेज बड़ी वाली है।